खान 3 दफ़ा इनकार किया तो मुझे वॉइस टेस्टिंग न कई वही। हुन क़ौम खे व्यापो ॾिनो हो त ये हुकूमत मूंखे कंहिं ग़लति बराबर केस में गिरफ़्तार कंदी। अॼु खां पोइ मां तव्हां सां टीवी ते ॻाल्हाए कोन सघंदुसि, जंहिंजे करे निकिरो ऐं हक़ीक़ी आज़ादी जे लाइ निकिरो। पोइ उहे निकिता, इमरान सां पंहिंजे घर में हो या जेल में हो या कोर्ट में हो, पर माण्हू निकिता जिन एक्चुअली वञी तबाही मचाई। उहे माण्हू उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके बि मुलविस हुआ उन्हनि खे सज़ा मिली आहे। उनखे सज़ा मिली आहे, पर उनखे इहो रोकियो कोन वियो आहे त तव्हां हाई कोर्ट में तव्हां अपील में नथा वञो। एडीसी कोर्ट उन्हनि खे सज़ा ॾिनी। इमरान जो पछ ॾींदड़ कोर्ट जेको फ़ैसिलो कयो आहे त फ़िलहाल मां ज़मानत मंज़ूर कयां थो, पर केस पंहिंजी जाइ ते हलंदो रहो। केस ख़तमु कोन कयो अथव। ज़मानत ते त माण्हू कंहिं ज़माने में हिते त खून जा मुजरिम बि ज़मानत ते निकिरी ईंदा। ही ज़मानत केस साॻी जाइ ते मौजूदु आहे। हुनजी वॉइस टेस्टिंग करणी पवंदी त ख़बर पए त हुनजो जेको उहो पैगाम हो ऐं संदसि वॉइस हिकु जहिड़ो आहे या न आहे। हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे ॻोल्हण, इहो रहंदी ॻाल्हि। जिन खे सज़ाऊं आयूं आहिनि उहे आयूं आहिनि, के जेल विया के भॼी विया, के जेल विया के भॼी विया। उन्हनि जा बि कोर्ट में अपील कनि त भली कनि, कोर्ट मालिक आहे। अॼु जे करे ज़मानत कोर्ट ॾिनी आहे, असां बि चुप आहियूं।